अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं वक्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान सॼे मुल्क में दाख़िल केसनि में गिरफ़्तारी रोकण लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट सां रुजू करे वरितो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी दरख़्वास्त में घरू सेक्रेटरी ज़रिए वफ़ाक़, इस्लामाबाद समेत चइनी सूबनि जी पुलिस IGs ऐं डायरेक्टर FIA खे बि धुर बणायो वियो आहे। कश्मीर ज़िले में बदमनी गुज़िरियल केतिरे अरसे खां चोट चढ़ियल हिकु औरत नींगरी समेत 10 खां वधीक माण्हू धाड़ेलनि वटि बांदी बणियल। भोजपुर में हथियारबंदनि अगवा थियल 2 पोरियतनि मां हिकु ॼणे खे आज़ाद करे छॾियो। कराची जे सरजानी टाउन वारे इलाइक़े में शहरी पारां गुरबत खां तंग अची ज़ाल ऐं 2 ॿारनि खे ज़हर ॾेई पाण बि ज़हर पी आपघात जी कोशिश कई वई। ज़हर में वरतल समूरनि घर भातियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 2 वरहनि जी ॿाड़ी फोत थी वई। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।